अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन अम्मा बअद أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا لا ترفعوا أصواتكم فوق صوت النبي صدق الله مولانا العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों आस्ताना आलिया दरबार आलिया फजलाबाद शरीफ में कुर्ब जा कदम खणी अचण वारो दुआए इशल मालिक कायनात असां जो अचण वेहण ॿुधण पाई बारगाह कबूल आमीन जेके बि इन आस्थाने ते अॼु आया आहियूं अल्लाह जे दर दुआए शल आया खाली आयूं मोटूं त खैरात सां फैज़ सां रब झोल ठाहे दोस्तान मोहतरम दुनिया जे अंदर जेतरा भी इंसान आहिनि जेतरा भी माण्हू आहिनि जेतरा भी अल्लाह जा बाना आहिनि सभिनी खे हिक ॿिए में ॻंढण जे लाइ अल्लाह हिकड़ी शय एड़ी खल्की आ जेका मशरिक वारे के मगरिब वारे सां मिलाए थी छॾे शुमाल वारे के जुनूब वारे सां ॻंढे थी छॾे सिंध वारे के हिंद वारे सां जोड़े थी छॾे अरब वारे के अजम वारे सां ॻंढे थी छॾे को किथे जो पर अल्लाह एड़ी शय खल्की आ जेका हड़नी जी दिलन के ये गंढियो वेठी उन शय जो नालो आ मोहब्बत जे कदे मोहब्बत के कढी छयो मानू सागियो आ इंसान सागियो आ तो मानू ऐं मिशन में फर्क ना मोहब्बत आए त मां पंहिंजे बच्चे के थन प्यारी दी पीउ पंहिंजे पुट जे सार संभाल रहंदो मुर्शिद पंहिंजे मुरीद जे मथां नज़र रखंदो मोहब्बत आहे त दुनिया जो कारोबार हले थो मोहब्बत नाहे त पूरो मुआशरो बिगाड़ जो शिकार बणजी वञे थो ऐं मोहब्बत अहिड़ी शय आ जेका जन्म ॾे थी उल्फत खे अदब के मोहब्बत जन्म दे थी अदब के अदब आयो लिहाज आयो तो को अबे जो लिहाज थी तो बुरो कम कंदो तो दिल में ख्याल इंदो यार अब्बो ॾिसे तो अम्मा ॾिसे थी मुंहिंजो रब ॾिसे तो मोहब्बत निकरी वई त अदब वियो हलियो त इंसानियत वई हली तो इन सजी मोहब्बत जो जिक्र अल्लाह पंहिंजे कुरान में कयो ऐं इहा मोहब्बत अल्लाह सेखारी आहे पंहिंजे महबूब सां तू पंहिंजे बच्चे सां मोहब्बत रखी थो तू पंहिंजी अम्मा सां मोहब्बत रखी थो तू पंहिंजे यार सां मोहब्बत रखी थो कंहिंजी मोहब्बत ज़ाल सां कंहिंजी मोहब्बत माल सां कंहिंजी मोहब्बत अयाल सां कंहिंजी मोहब्बत मेह सां सुभान अल्लाह हर कंहिंजी मोहब्बत दिल में जुदा जुदा समाई वेठी आहे हर कंहिंजी मोहब्बत जुदा जुदा वा पर कुर्बान या रसूल अल्लाह तुझी अजमत का कुर्बान तुझे शान का कुर्बान जो मोमिनन के मुस्तफा जी मोहब्बत अल्लाह पान सेखारी रब्बे कायनात फरमायो सूरत गुजरात आयत नंबर 2 रब्बे कायनात फरमाए त ओ इंसानो ए
इंसानो बुधो जेडी मलन मुझे यार जी गाल कयो जेडी मलन मुझे मुस्तफा सोने जे दर ते अचो मुझे महबूब जी वाखाण कयो मुझे महबूब के सदड़ा कयो मुझे महबूब जे बारगाह में अर्ज ऐं इल्तिजा कयो ये न सदीदा वञो जीअं हिक ॿिए खे सदीदा हो हा यार हा ये न पुकारीदा वञो जीअं यार यार खे सदीदो आ ये न सदीदा वञो जीअं मातली वारा हिक ॿिए खे सदीदा आहिनि बोला कीअं सॼूं कीअं पुकारियूं तूं सेखार असां खे ख़बर नाहे रब कायनात फरमायो अचो त मां तो अचो मोड़ कुरान खोलियो सी सूरत हुजरात आयत नंबर 2 रब कायनात फरमायो ला तरफउ अस्वातकुम फौक सौतिन नबी मुझे मुस्तफा सुने जे आवाज का पंजा आवाज मथा न कयो बोला छा कयो कीअं ख़बर पवे रब जो इन आयत जो माना मफ़हूम समझण जे लाइ आयत खे समझण जे लाइ थोरो अचो अल्लाह वारन वटि अल्लाह वारा था चवन बुजुर्ग था फरमाइन इन आयत जो मफ़हूम माना हीअ जो जेॾी महिल मुस्तफा जे दर ते अचो त चुप करे अचो खामोश मुस्तफा जे दर ते गोदा अदब जा भनी वियो मोला छा गाल वाजो गोदा अदब जा भनी वेहण तो सेखारी रब्बे कायनात फरमायो हे को आम इंसान नाहे आहे बशर आहे अम्हा वांगुर पर कमाल है जो ॻाल्हाए त ॻाल्हाइण मां बात मां नूर जा किरणा निकरन नज़र करे जिए मदीने वारन के दिसन दिए मातली वारन के दो दिसी जिए मदीने वारन के दिसे तो दिए अर्श वारन के दिसे तो अच्छा जो यार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ए आम इंसान नाहे अम्हा वांगुर नाहे ए ओ जो गलाए खिले मरब को फरमाया इन हुवा इल्ला वहयु यूहा ओ महबूब तू न तो गलाई तुझे ज़बान ता मुझी वही पई लतिया जे मुझे मुस्तफा के दिसंदो रब को फरमाई वो शहर में दुआ रब फरमाइंदो अल्लाह उक़सिमु बिहाज़िल बलद ओ महबूब तुझे शहर जो कसम महबूब हले त हलण जा कसम हज़रत मूसा कलीमुल्लाह सूरत बकर आयत नंबर 60 हज़रत मूसा कलीमुल्लाह वट कौम आया साईं किबला पानी खत्म किया उन ढाढी लगिया वारो कर को रब का पानी घुरी दे वइस्तस्का मूसा जे मूसा का पानी घुरन महबूब के रब तो फरमाए कुरान की आयत नंबर 60 सूरत बकर जी वइस्तस्का ओ मुझा महबूब याद कर सुभान अल्लाह यार मूसा जी पर याद तू कर पर तू ते बैठो है तू दिसी पियो समझण वारो तो समझंदो ना याद वो कंदो जेको उते हुंदो वइज़ का ओ मुझा महबूब याद कर जेडी मर मूसा का पानी पे घुरियन कौम वारा 12 कबीला वो सब आया सही उन लगी या ढाढी तकलीफ अची या पानी दे
हजरत मूसा कलीमुल्लाह पांजी लठ रब फरमासे ने लठ के ये पत्थर ते हण ये वडो पत्थर हो ये लठ जो है ये त लठ पत्थर ते लगण महल उन्हें पत्थर मां 12 चश्मा वही पिया हर को मारन के चींदा हर को कबीले रो पंजो पंजो जुदा जुदा घाट मुकरन को लठ मूसा जी पत्थर मां पानी छटी सुभान अल्लाह जेरी मर मुझो महबूब आयो महबूब जा गुलाम आया या रसूल अल्लाह पानी खत्म थी वियो ओडे मूसा कलीमुल्लाह पत्थर मां पानी पे कढो महबूब फरमायो हो मूसा वा मां मोहम्मद ओ कलीमुल्लाह वा मां हबीबुल्लाह ओ अल्लाह सा लाइन वालो मा रब के दिसन वालो महबूबा पानी अदा के हथ सिधो जो आंगन मां पानी कोई मिसलनी भोलन दे कोई मिसलनी अरबी दी चुप कर मेरे अली इथे जा नहीं बोलन दे रसांगल की खजीने दी वाह गाल मदीने दी गली गली रोशन आए गली गली सुरहिया सुरहान पसीने दी सुभान अल्लाह या रसूल अल्लाह ओ मुझा महबूब तहां जी अचन जो अदब रब पियो पढ़ाए रब फरमायो जेरी मल महबूब वट वजो चुप करे बेहोश सुभान अल्लाह तो मुझे महबूब चवे छा तो सुभान अल्लाह न समझो सुभान अल्लाह जो मफहूम वरी बे अंदाज सां समझो निय कयो जो जेरी मल महबूब जे दर ते वञो चुप करे महबूब के ॾिसो हाय हाय आया तो एकड़ी अम्मा के मफहूम के बटाए ताके तो समझाया मुझी गाल समझ में अची चुप करे वनी महबूब वट वनी ॾिसो हाय हाय सुभान अल्लाह हाय हां सुना वाह वनी ॾिसो ॾिसो त मुझो महबूब के तो सुनो सूह सब तो देख तम रब जो कसम सूह सब तो देख तम रब जो कसम कौन तो जेड़ो ॾिठुम रब जो कसम कौन तो जेड़ो ॾिठुम रब जो कसम सूह सब तो देख तम रब जो कसम देवर बनी वे हो महबूब के ॾिसो तो मुझो महबूब के निशान वारो छातर पौने जो मकाम कयो आ जो जिब्रील दुई दो जिब्रील दुई दो सैयद जी सलामी अलैहि फलक ताजन फोजू गोहर जी गुलामी अलैहि मेलो मतल हर दम मेलो मतल हर दम हर बार मदीने में मेलो मतल हर दम हर बार मदीने में मिलिया मोहब्बत वार लिखे मिलिया मोहब्बत वार लिखे दीदार मदीने में इत्हाने दिल न लगे इत्हाने दिल न लगे हल दिल पर साईं गाए इत्हाने दिल न लगे हल करमी भागाए छद सिंध सगोरी
सा न ॻाल्हाइजो, ज़ोर सां न ॻाल्हाइजो। जेकॾहिं न ज़ोर सां ॻाल्हायो अदब हे आहे जो मां रब तो ऐलान कयां तव्हांजी सॼी ज़िंदगी जा अमल चट करे छॾींदुमि। मूंखे तव्हांजी निमाज़ुनि जी ज़रूरत न आहे, मूंखे तव्हांजे रोज़नि जी ज़रूरत न आहे, न हज न ज़कात न ख़ैरात कुझु बि न। मूंखे ज़रूरत आहे मुंहिंजे यार जो क़दुरु केरु थो करे, असां त सही मुंहिंजो महबूब जो अदब केरु थो करे। आही गुनहगार आही ख़ताकार। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे सोणे सरदार लजपाल नबी फरमायो त हिकिड़ी राति ईंदी, हिकिड़ो वक़्तु ईंदो जो मूंखे गरम पाणीअ जी ज़रूरत पवंदी। उन ॾींहुं सॾु कंदुसि ॾिसां त केरु थो मूंखे पाणी गरम ॾे। थी वई सालनि घेरा वक़्तु गुज़री वियो। हिकिड़े ॾींहुं राति जे टेम ते मुंहिंजे महबूब सॾु कयो मूंखे पाणी गरम जी ज़रूरत आहे, को जेको मूंखे गरम पाणी ॾे। पर आवाज़ आयो लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या हबीब अल्लाह। हाज़िरा सुना हुकुम कयो पाणी हाज़िरा। सांजन जो ॿार निकिरंदा अबू बकर बीठो आहे, नक्शबंदियुनि जो सालार, आशिकनि जो इमाम, अदब वारनि जो अॻवान, मुर्शिद सुहिणो अबू बकर बीठो आहे। या रसूल अल्लाह अबू बकर तोखे कीअं ख़बर पई त मूंखे अॼु गरम पाणी जी ज़रूरत पवंदी? या रसूल अल्लाह फिलाणे टेम ते अवां गरम पाणीअ जो ऐलान कयो हो त मां फरमायो त मूंखे ज़रूरत पवंदी। उन ॾींहं खां वठी अॼु ताईं सॼी राति उथो बेरो बीहंदो आहियां, केॾी महिल तो मुंहिंजो महबूब सॾे, केॾी महिल तो मुंहिंजो यार मूंखे सॾे त लब्बैक चई महबूब वटि आए आए। ओ पुत्र ओ अदा ओ प्री प्यारा, दुनिया जे अंदर जे चाहियो त रब वटि शान वधेव, जे चाहियो था त रब वटि इज़त वधेव, पोइ अबू बकर खां सिखो त मुस्तफा सां मोहब्बत कीअं रखबी आहे। मोहब्बत रखंदो अदब रखंदो त फैज़ वारा थी वेंदा। अदब न आहे त पोइ जिब्रील आसमान तां लही अचे कुझु मरजल बरैन मां भली खाजा खिज़र अचे कुझु कोन मिलो। अदब आहे गुनहगार दोहारिया मोहब्बत ओ रब कायनात जे त इनाम मिली। अॼु करमी फायरो हिन दर जो सबक वा त अदब वारा छा था चओ? अदब वारा। अदब वारी जमात बनाए, असांखे अदब वारनि में क़यामत में उतारे।